जब लगी आवो सीत ही देखी, होई ही काज मोई हर्ष विशेषी। यह कही नाई सब नहीं कहूँ माथा, चले हर्षी ही धरी रघुनाथा। जेस ताणी मां सीता मैया खे डिसी करे, उन्हनि जी ख़बर वठी करे, वापस मोटी करे ना अचा। मुखे 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 दुख थींदो, मुखे दुख थींदो, छोकी हींअर मुखे घणो ई हर्ष थी रहियो आहे, ख़ुशी थी रही आहे मन में। इहो चई करे सभिनी खे मस्तक नवाए करे ऐं हृदय में पंहिंजी दिलड़ी में श्री रघुनाथ जी के वसाए करे, हनुमान जी उता हर्षित थी करे हली वया। तुलसीदास बाबा अॻियां चवनि था कि प्रभु श्री राम जी जो सुमिरन व दर्शन हनुमान जी पंहिंजे हृदय में कयो ऐं पोइ सभिनी वानर जी टोली में आत्म रूप में निवास करण वारे प्रभु श्री राम जी जो दर्शन वरी कयो, नमन भी वरी कयो। हर घट राम बोले, राम बिना को बोले रे। वह उत्साह में चई करे कि साथियों, मुझो मन अत्यंत ही हर्षित थी रहियो आहे। मुखे पूरो विश्वास आहे प्रभु कृपा सां मां माता जानकी जो पतो लगाए करे हिते वापस जल्दी सां अची वेंदमि प्रभु जे वठ। ऐं तव्हां सभई ॼणा मुंहिंजी हिते ही प्रतीक्षा कयो, मुंहिंजो हिते ही इंतजार कयो। बस मां ईअं वयमि ऐं ईअं अची वयमि। माता जानकी जी खोज करे करे चओ श्री राम, चओ श्री राम, चओ श्री राम।